सूरह आराफ जी आयत नंबर 199 में अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमायो, खुज़िल अफ़्व वअमुर बिल मअरूफ़ व अअरिज़ अनिल जाहिलीन। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवी माफ़ी ॾियण जी आदत कयो ऐं चङे कम करण जो हुकुम कयो ऐं जाहिलनि खां मुंहुं मोड़ियो। क़ुरान मजीद जी हिन आयत में इंसाननि लाइ हिकु वॾो सबक़ ऐं दर्स आहे, ऐं जेको इंसानु चाहे थो जो उन जी ज़िंदगी ख़ुशगवार ऐं सुठी ऐं चङी ज़िंदगी थिए, त उहो इंसानु हिन आयत खे पंहिंजी ज़िंदगी में आणण जी कोशिशि करे, हिन आयत ते अमल करण जी कोशिशि करे ऐं पंहिंजी ज़िंदगी जो उसूल बनाए। हिन आयत में अल्लाह तबारक व ताला टिनि शयुनि जो हुकुम कयो आहे। हिकु त इहा आहे त अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त अवीं माफ़ी ॾियण जी आदत कयो, हर हिकु खे माफ़ी ॾियो। इंसाननि जो मुआशिरो बेकार ऐं इंसाननि जो मुआशिरो बदबूदार तॾहिं थींदो आहे जॾहिं इंसान हिक ॿिए सां हसद बुग़्ज़ रखंदा आहिनि ऐं हिक ॿिए सां दुश्मनियूं धारींदा आहिनि। पोइ जेकॾहिं इंसानु माफ़ी ॾियण जी आदत करे हा, हसद ऐं बुग़्ज़ खे छॾे हा, त इंसाननि जो मुआशिरो तमामु बहितरु मुआशिरो बने ऐं इंसान जी ज़िंदगी तमामु ख़ुशगवार ज़िंदगी गुज़रे। हिकु त माफ़ी ॾियण जी आदत, ॿिए नंबर ते चङे कम करण जो हुकुम करणु, सुठा कम करण जो हुकुम करणु ऐं बुराइनि खां रोकणु। इहो बि हिकु मुआशिरे ते वॾो असरअंदाज़ करे थो। सुठो मुआशिरो, चङो मुआशिरो उहो ई थी सघंदो जंहिंमें इंसानु चङे कम करण जो हुकुम कंदो हुजे, पाण चङा कम कंदो हुजे ऐं ॿियनि खे चङा कम करण जो हुकुम कंदो हुजे। पर अफ़सोस इहो आहे जो इहा शइ असांजे मुआशिरे खां परे आहे ऐं असांजे मुआशिरे में चङाइनि जो हुकुम कोन थो कयो वञे ऐं बुराइनि खां रोकियो कोन थो वञे। त इंसानु जेकॾहिं फ़क़ति हिन क़ुरान मजीद जी आयत ते अमल करे, जेको मुआशिरो, जेको इंसानु हिन आयत ते अमल कंदो त उन इंसान जी ज़िंदगी ख़ुशगवार बणंदी ऐं उहो मुआशिरो तमामु बहितरु सुठो थींदो। हिन आयत में जेका टी शइ अल्लाह तबारक व ताला ज़िक्र कई आहे, टियों हुकुम जेको अल्लाह ताला ॾिनो आहे, उहो हुकुम इहो आहे त जाहिलनि खां मुंहुं मोड़णु घुरिजे। जाहिलनि जो जेके बि हरकतूं आहिनि, जाहिलाना रस्मो रिवाज आहिनि, जाहिलाना तौर तरीक़ा आहिनि, जाहिलाना ॻाल्हियूं जेके हुजनि उन्हनि जूं, उन्हनि खां इंसानु पासो करे, उन्हनि खां मुंहुं मोड़े, उन्हनि खां इंसानु परे रहे। जेकॾहिं इंसानु इहो अमल करे गिने त उन इंसान जी ज़िंदगी ख़ुशगवार ज़िंदगी गुज़रे। पर अफ़सोस जे असांजे मुआशिरे में न त माफ़ी ॾियण जो रिवाजु आहे, न त कंहिंखे माफ़ी ॾियूं था ऐं न त को चङाई जो हुकुम कयूं था ऐं न वरी पंहिंजे जाहिलनि दोस्तनि खां परे थियूं था। ऐं इन टिनी शयुनि जे अंदरि असां जॾहिं मशगूल आहियूं त असांजा मुआशिरा बि बेकार आहिनि, असांजा मुआशिरा पिणु सुठा कोन था थियनि। हिन आयत जे तशरीह खां पोइ मूंखे इहा ॻाल्हि यादि आई, ग़ालिबन शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जो इहो चवणु आहे त मूं दुनिया जे अंदरि टे इंसान ॻोल्हण जी कोशिशि कई, पर मूंखे हिन धरती ते उहे टे इंसान कोन मिलिया। हिकु उहो इंसानु जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन रोज़ी ॾिनी हुजे, माल ऐं दौलत ॾिनी हुजे, उहो इंसानु उन रोज़ी मां, उन माल ऐं दौलत मां अल्लाह जे नाले ते ख़र्चु कंदो हुजे, फ़ी सबीलिल्लाह ॾींदो हुजे ऐं उन ॾियण सां उन जी उहा रोज़ी घटि थी वई हुजे, उहा माल ऐं मिल्कियत घटि थी वई हुजे, अहिड़ो कॾहिं कोन थींदो। जेतिरो इंसानु अल्लाह जे राह में रब जे ॾिने मां ॾींदो त अल्लाह ताला उन जी माल मिल्कियत दौलत में तमामु वधीक बरकत रखंदो। ॿियो उहो इंसानु जंहिं ज़ुल्म कयो हुजे ऐं ज़ुल्म ज़्यादती कई हुजे ऐं उहो अल्लाह रब्बुल आलमीन जी गिरफ़्त पकड़ खां बची वियो हुजे। यानी अहिड़ो इंसानु कॾहिं कोन थींदो जंहिं पंहिंजे भाउ ते या कंहिं बि इंसान ते ज़ुल्म कयो हुजे, दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन जी पकड़ खां बची हुजे, अहिड़ो कोन थींदो। ज़ालिम इंसान खे अल्लाह ताला दुनिया में बि इबरत जो निशानो बनाईंदो आहे। ऐं टियों उहो इंसानु जंहिं माफ़ी ॾिनी हुजे ऐं माफ़ी ॾियण सां उन इंसान जी इज़त घटी वई हुजे हा, अहिड़ो इंसानु कॾहिं कोन थींदो। जेको इंसानु माफ़ी जी आदत रखंदो, माफ़ी ॾियण जी कोशिशि कंदो, त उन्हनि जी अल्लाह रब्बुल आलमीन इज़त वधाईंदो। माफ़ी ॾियण सां इंसान जी इज़त कोन घटंदी। पर अफ़सोस असां माफ़ी ॾियण खे पंहिंजे लाइ ऐब सम्झूं था, तॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी खे मुश्किल बणाए छॾियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी खे क़ुरान मजीद जी हिन आयत ते अमल करण जी तौफ़ीक़ ॾिए।